अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिस रहिया आहियो सिंध मीडिया न्यूज़ ऐं आउं आहियां निशा कंवर। तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त ॾखण में सिंधा बिरादरीअ जे ज़मीन जे कब्ज़े ऐं ॾखण पुलिस जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो, टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजी ज़मीन ते हक़ आहे रहिया हुआसीं त अज़हर ख़ान कमारियो जे माण्हुनि अकबर सांगो, मंठार उमराणी ऐं ॿियनि असांजा ट्रैक्टर कढाए छॾिया, जिते असां हद थाणे ॾखण ते वियासीं। SHO लिमो लाशारी केस दाख़िल करण खां लवाए रहियो आहे। हिन सिर्फ़ ख़ाली MC दाख़िल कई आहे, मुलज़िमनि खे गिरफ़्तार बि नथो करे। मुज़ाहिरीन जो बस स्टैंड ते रोड ब्लॉक करे धरणो, ट्रैफ़िक मुअतल, सवें माण्हू ऐं गाॾियूं पहुची वियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ विज़िट कंदा रहो सिंध मीडिया न्यूज़। ॿिया मुल्क माण्हू जेके आहिनि त उन्हनि जे बनियुनि ते कब्ज़ो था कनि, शहर जो अमन बर्बाद था कनि। असां पंहिंजे बनीअ ते सुबुह ट्रैक्टर हलायूं पिया, हर करायूं पिया, जंहिंमें अज़हर ख़ान जी अॻुवाणीअ में मंठार उमराणी अकबर सांगुरू ऐं ॿिया शरपसंद माण्हू अचे, उतां जेको ट्रैक्टर कढाया अथऊं। उन खां पोइ असां पुलिस खे इतला आयो आहे त पुलिस जो आहे तव्हां अचो, कानूनी तरीक़े सां असां तव्हांजी FIR कयूं था। उते FIR जे लाइ असां विया आहियूं त उनखे असांजे मुंशीअ खे जेको आहे सूबेदार धमकियूं ॾिनियूं आहिनि ऐं जेको आहे घटि वधि ॻाल्हाए उनखे उतां मोटाए छॾियो आहे। तंहिंखां पोइ शाहिद हुसैन सुमरो साहिबु ऐं मोहम्मद हसन ख़ान रखनि सूबेदार सां राब्तो कयो आहे, चई त तव्हां मोकिलियो पंहिंजे मुंशीअ खे, असां FIR कयूं था। FIR जे लाइ वरी असां आया आहियूं त असांजी FIR न कई अथऊं, MC कटे रिसीव करे असांखे ॾिनी अथऊं। उन खां पोइ हुननि जा माण्हू बि न वरिता अथऊं। असां जीअं अगरि पुलिस ॾेखे त पुलिस सरासर दुर बणियल आहे, कमारिन साहिब दुर बणियल आहे, अकबर सांगुरू बणियल आहे ऐं मंठार उमराणी दुर बणियल आहे। असांजो कोई बि जेको आहे त मुआफ़िज़ न आहिनि ऐं कोई बि असांजे लाइ जेको आहे त अमन पसंदि न आहे। छाजे करे जो असां चवंदा शहर में काई बि खूनरेज़ी न थिए, शहर जो अमन तबाह न थिए। हुन जूं ज़ाती मिल्कियत आहिनि जेके ॾाढनि परॾाॾनि खां वठी खणंदो खाईंदो